अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां है यसरा खून सिंध वॉइस जे प्रोग्राम सिंध मॉर्निंग में अवां सभिनीनि खे दिल जी गहराइन सां भली कार। जीअं त नाज़रीन अवां खे ख़बर आहे त असांजे प्रोग्राम जो जेको फॉर्मेट आहे उन में असां अवां जे लाइ पहिरें सेगमेंट में सिंध मां जेके बि ख़बरूं आहिनि उहे अवां जे आॾो पेश कंदा आहियूं या सिंध जा जेके इशूज़ आहिनि उहे अवां जे आॾो रखंदा आहियूं। नाज़रीन इन ई सिलसिले में अॼु असां जेको इशू अवां सां डिस्कस कंदासीं उहो आहे संगरार जी प्रिया कुमारी ऐं मेहर जी उजाला सोलंकी समेत गुम थियल ऐं अगवा थियल ॿारनि जी बाज़ियाबीअ लाइ जेको बबड़लो वटि धरणो जारी आहे ऐं हिन धरणे में असांजे सिंध जूं नियाणियूं पंहिंजे गुम या अगवा थियल ॿारनि जे लाइ बाज़ियाबीअ जे लाइ रोडनि ते वेठल आहिनि, पर हैरत आहे जो हेल ताईं हुकूमत पारां का ख़ातिरी नाहे कराई वई। इन हवाले सां असां वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि धरणे जी अॻवाणी कंदड़ सुहिणी पारस साहिबा। वॾी महिरबानी मैडम अवां सिंध वॉइस खे वक़्तु ॾिनो। अस्सलाम वालेकुम। मेहरबानी। वालेकुम अस्सलाम। मेहरबानी युसरा, मेहरबानी। थैंक यू मैडम। मूंखे ॿुधाइजो त जीअं तक़रीबन 3 हफ़्तनि खां ही धरणो हलंदड़ आहे, हिन वक़्त ताईं को चूंडियल नुमाइंदो या हुकूमत जो को ज़िम्मेवार ॻाल्हियुनि लाइ धरणे वारे हंधि पहुतो आहे? युसरा जी त तव्हां ॼाणो था त 10 मुहर्रम खां असां हिते वेठल आहियूं। अॼु असांखे 20 ॾींहं थी विया आहिनि। 4 ॿारनि जा केस खणी आयासीं, प्रिया कुमारी, नवीद लाशारी, उजाला सोलंकी, सबा कलहोरो। ऐं हुकुमरान त छा ईंदा, छो त चोर कॾहिं बि कोन ईंदो आहे पाण ॿुधाए त पोइ चोरी कई आहे। हुकुमरान त सभु चोर आहिनि। त बाक़ी वारिसनि जो जेको अंग आहे उहो असां वटि हाणे 20 थी चुको आहे। 20 ॿारड़ा हिन कैंप ते रजिस्टर थी चुका आहिनि। तव्हां सोचो केतिरा अहिड़ा ॿारड़ा आहिनि जिन खे धरणे जी ख़बर कोन्हे या जिन खे पहुचण न पियो ॾिनो वञे। अच्छा, जेकॾहिं धरणे वारे हंधि तव्हां सम्झो थियो तव्हां वटि को हुकूमत जो ज़िम्मेवार नथो अचे या का जोगी ख़ातिर नथी कराई वञे त पोइ अव्हां जो रद्द अमल छा हूंदो? असां 3 ॾींहं असां 3 ॾींहंनि जो वरी बि अल्टीमेटम ॾिनो, चिताव ॾिनो त वरी बि 3 ॾींहं आहिनि, न रुॻो सिंध हुकूमत खे पर वफ़ाक़ खे। त 3 ॾींहं आहिनि, तव्हां असांखे बचा ॾियो, असीं वापसि वञूं। को सियासी के वेड़ थोड़ी आहे असांजी। उहिदनि कुर्सियुनि लाइ त कोन वेठा न, त उहिदो ॾियो, को कुर्सी ॾियो, हुकूमत ॾियो, ज़मीनूं ॾियो। न बाबा, बचा ॾियो असांखे। बिल्कुलु जेके माइरूं असांजूं रोडनि ते वेठल आहिनि। जी बिल्कुलु बिल्कुलु जी। अच्छा, मूंखे ॿुधाइजो त तव्हां जीअं ॿुधायो त 20 खां मथे हिनमहिल तव्हांजे जेको धरणो लॻल आहे उते 20 खां मथे केसिस अव्हां वटि रजिस्टर्ड थिया आहिनि। इहे केसिस आहिनि जेके हल तलब आहिनि, पर आउं सम्झां थी त इलाही एतिरा केसिस हूंदा जेके अनरजिस्टर्ड हूंदा, त अव्हीं छा थियो सम्झो त इन्हनि खे इंसाफ़ कॾहिं मिलंदो? ॾिसो, ये तारीख़ में ये रिकॉर्ड ते आहे, शाहिदियूं मौजूदु आहिनि त इंसाफ़ कॾहिं बि कंहिं बि वक़्त में नाहे मिलियो। स्पेशली ग़रीब खे, अबोज खे, बेपहुच खे, जंहिंजो को वारसी करण वारो न हूंदो आहे। त हिते जॾहिं असां 3 ॿारनि जा केस खणी वेठासीं, प्रिया कुमारी सूदो, ही त प्रिया कुमारी खे जस हुजे, पाण अगवा आहे, गुम थियल लफ़्ज़ त इस्तेमाल ई नाहे करणो। ही चाइल्ड ट्रैफिकिंग आहे, ह्यूमन ट्रैफिकिंग आहे। ॿारनि जा उज़वा विकिरो करण जो हिकिड़ो धंधो आहे, जंहिंमें सिंध हुकूमत सिधी सही बदल आहे। त ही त हिकिड़ो हसास इशू आहे। हर माण्हू वटि घर में ॿार आहे, पंहिंजो न आहे त भाणेजो आहे, भाइची आहे, त केर बि हिते पहुतो न आहे। ऐं असांखे डिमांड हिकिड़ी आहे, मेन डिमांड जेका आहे त बचा हिते आणे ॾियो। पहिरीं त प्रिया कुमारी आणे ॾियो। जेकॾहिं अॼु आख़िरी ॾींहुं पूरो थियो असांजे चिताव जो, असां सॼी सिंध था बंदि कयूं त जीअं सिंध हुकूमत खे ख़बर पए। असां वफ़ाक़ जो ही बबरलो बाईपास था बंदि कयूं त सभिनी खे ख़बर पए त बच्चा गुम थिया आहिनि, अगवा थिया आहिनि, काॾे विया, केरु खणी वियो, केरु आहे इहो धंधनि में, कारोबार में केरु आहे ॿधल। इहो सॼो करण लाइ वेठा आहियूं। इंसाफ़ हाणे जेकॾहिं असांखे ईअं ई रोडनि ते माण्हू वेठियूं आहिनि ऐं असांखे ईअं जरगा करे पंहिंजा इंसाफ़ करणा आहिनि त समूरा इदारा पहिरियों बंदि कयो जेके असांजे टैक्स ते हलनि था। असांजा नौकर आहिनि जिन खे असीं था चऊं तव्हां हुकुमरान आहियो, जॾहिं त उहे असांजा नौकर आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ऐं असीं जेकॾहिं उन्हनि खे न चऊं युसरा त तव्हां असांजा वॾा आहियो, असां वरी बि रिक्वेस्ट था कयूं, वरी बि सोचनि असांखे बच्चा पंहिंजा आणे ॾियनि। सभ खां पहिरीं प्रिया कुमारी आणे ॾियनि, तंहिंखां पोइ असां अॻिते ॿिया केस ॾींदासीं। उनमें 5-6 केस त हल थियण जहिड़ा आहिनि।
अच्छा कंहिं में हाणे 5 फुट इहा 6 त फुट साल इहा थियण असांजी वारा। सिंध जी हालति आहे जो असांजे सिंध जूं जेके माइरूं आहिनि उहे हिन वक़्तु बबड़लो धरणे में रोडनि ते मौजूदु आहिनि। मूंखे इहो ॿुधाइजो त गुम थियल जेके केसनि सां का गॾियल का लाॻापियल असराइती हिकमत अमली छो न जोड़ी वई आहे? ॾिसो सभई आहिनि ना आहिनि, हिकमत अमली कीअं जोड़ींदा? सालनि खां प्रिया जे लाइ JITU JITU अञा बि सेनेटर धनेश साहब आयो त JIT जी ॻाल्हि करे पियो न, त हुन में घणा माण्हू सिंधी आहिनि। उन JIT में जेका धनेश साहब जोड़ी आहे जी घणा माण्हू सिंधी आहिनि। बाक़ी ॿिए कंहिं सूबे जे माण्हू खे कहिड़ी ख़बर त सिंध में केतिरा ॿार अॻुवा आहिनि, छो अॻुवा आहिनि, किथां अॻुवा आहिनि? सही। इहो कोई वॾो उहा सवाल आहे। आख़िर कीअं ख़बर पवे जेके असांजा गुम थियल बचड़ा आहिनि, जेके माइरूं एतिरियूं परेशान आहिनि ऐं जेके अनरजिस्टर्ड आहिनि, उन्हनि ताईं कीअं असांजो आवाज़ पहुचे या तव्हांजो आवाज़ ॾिसो पहुचे? ॾाढी ॻणतीअ वारी ॻाल्हि आहे युसरा, त असां माउनि खे भेणुनि खे हिन निटण उस में सम्झी सघो था बबरलो में 55 टेम्परेचर गर्मी आहे ऐं ततल धरतीअ ते असीं वेठल आहियूं, त कंहिंखे अहसासु कोन्हे त ज़ाहिर आहे अमड़ियूं वेचारियूं छा कंदियूं। उहे ज़ाहिर आहे सभु कुझु दग रोड सभु कुझु बंदि कंदियूं, उथण लाइ तयार ई न आहिनि। उहे चवनि थियूं त असांखे पंहिंजा बच्चा ॾियो त असीं उथूं। हाणे इहो जेको हुननि मजबूर कयो आहे, जेसीं ताईं तव्हां एहतिजाज वॾा न कंदो, मेन रोड बंदि न कंदो, असीं ॻाल्हियूं कोन कंदासीं। त इहो हिकिड़ो सुठो ट्रेंड त कोन्हे को। बिल्कुलु बिल्कुलु सही ॻाल्हि आहे अव्हांजी। त जेको असांजी सिंध जी इहा रिवायती न आहे रही त असांजूं न्याणियूं रोडनि ते अची ऐं रोड बंदि कनि। बिल्कुलु, ऐं सभई पर्दे वारियूं मायूं आहिनि जेके कहिड़ी रीति वेठियूं आहिनि असीं ॼाणूं था। ऐं रोड जी कंधीअ ते अलमदार चौक ते वेठल आहियूं। 22 ॾींहंनि 20 21 ॾींहंनि में असां हिकिड़ो पथर बि न आहे उछलियो। पुरम तरीक़े सां असीं हिते वेठल आहियूं। पर कंधीअ ते जिते वेठल न उते गाॾियुनि जो मोड़ आहे, उतां गाॾियूं मुड़नि थियूं, त तव्हां सम्झी सघो था त ज़िंदगियूं बि विञाइजी सघनि थियूं। बिल्कुलु हयातियूं ॿुधायो ते लॻल आहिनि, नंढड़ा बचड़ा खीर पिया वेठल आहिनि। उनजी ज़िम्मेवारी कंहिंजी आहे? बिल्कुलु महिरबानी वॾी अव्हांजी सुहिणी पारस साहिबा जो अव्हां सिंध वॉइस खे वक़्तु ॾिनो ऐं जेका हिन वक़्तु सूरत हाल लॻी पई आहे बबड़लो धरणे जी, अव्हां उन मां असांखे आगाह कयो। महिरबानी अव्हांजी। महिरबानी महिरबानी युसरा, महिरबानी। जी नाज़रीन, सुहिणी पारस साहिबा सां उहा ॻाल्हि ॿोल ॿुधी हूंदी त बबड़लो जी हिन वक़्तु छा सूरत हाल लॻी पई आहे, जिते धरना लॻा पिया आहिनि, जिते असांजूं माइरूं जिते असांजूं अमड़ियूं पंहिंजे बचड़नि जे इंतज़ार में वेठियूं आहिनि। सो उमेदु आहे त इहो मसइलो जल्दी ई हल थी वेंदो ऐं पंहिंजे अमड़ियुनि खे पंहिंजा बचड़ा वापसि मिलंदा। जे नाज़रीन, प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे हलूं था असां पंहिंजे ॿिए सेगमेंट जी तरफ़, जंहिंमें असां हिकिड़ो सोशल इशू ते ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं। ऐं अॼु जो असांजो जेको मौज़ू आहे उहो आहे ज़हनी सिहत, डिप्रेशन ऐं ज़हनी दबाव या एंज़ाइटी। इन मौज़ू सां रिलेटेड असां वटि हिकु ख़ासि महिमान स्टूडियो में मौजूदु आहिनि, डॉक्टर हीरालाल लोहाणो साहब, जेके रिनाउंड मेडिकल एंड सोशल डिग्नेटरी, मेडिकल डायरेक्टर, नेशनल हेल्थ सेंटर आहिनि। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। सर कीअं आहियो? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक। सर महिरबानी अव्हांजी जो अव्हां असांजे स्टूडियो में आयो, असांजे सॾ ते आयो ऐं हिकु जेको अहम मौज़ू असां चऊं असांजी सोसाइटी जो, त उहो अॼु असां पाण बि डिस्कस कंदासीं ऐं इन बाबति ॼाण असां पंहिंजे नाज़रीन खे बि ॾींदासीं। थैंक यू सो मच सर। थैंक यू, तव्हांजी महिरबानी। थैंक यू। अच्छा सर, मूंखे इहो ॿुधायो त अॼुकल्ह जेको नौजवान जेका असांजी नई टही आहे, जेके असां जेन ज़ी चवंदा आहियूं, इन जेन ज़ी में डिप्रेशन ऐं एंज़ाइटी जा जेके एलिमेंट्स आहिनि उहे घणा था नज़र अचनि, इन जा बुनियादी सबब कहिड़ा आहिनि? सभिनी खां पहिरीं तव्हांजी महिरबानी ऐं तव्हांजे चैनल जे लाइ मुंहिंजे तरफ़ां तमामु घणियूं शुभकामनाऊं सिंध वॉइस जे लाइ। थैंक यू सो मच जो तव्हां अॼु जेको आहे सो असांखे ही मौक़ो फ़राहम कयो। थैंक यू। ऐं तमामु हिकिड़े सुठे मौज़ू ते तव्हां ॻाल्हाइण लाइ घुरायो आहे, जेको मुंहिंजे ख़्याल में असां सभिनी जे लाइ तमामु घणो ज़रूरी आहे। जी, तव्हां हाणे ॻाल्हि कई डिप्रेशन ऐं एंज़ाइटी जो केतिरो जेको आहे सो रोल आहे जेके अॼुकल्ह जी जेन ज़ी में आहे। सभिनी खां पहिरीं त तव्हांखे हिन बारे में थोरी शुरूआती जेका आहे असां हिकिड़ी मालूमात ॾियणु चाहींदुसि त ज़हनी सिहत जेका आहे उहा प्रायोरिटी आहे, तरजीह आहे, ऑप्शन कोन्हे। ज़हनी सिहत ठीकु त जिस्मानी सिहत ठीकु, जिस्मानी सिहत ठीकु त असांजी समाजी ज़िंदगी बहितर गुज़रंदी। यानी कि जेको तरीक़ेकार आहे पंहिंजे पाण खे ठीकु रखण जो, उनखे असीं चवंदा आहियूं बायो साइको सोशल मॉडल ऑफ रिकवरी, यानी जेके बीमारियूं थियनि थियूं जंहिंमें असीं ज़हनी तौर ते ठीकु हुजणु खपूं, जिस्मानी तौर ते ठीकु हुजणु खपूं, ऐं असीं जेको आहे समाजी तौर ते बि असां हिकिड़ी नॉर्मल
ख़ुशगवार ऐं हिकिड़ी मक़सद सां भरियल ज़िंदगी गुज़ारियो। त इहो सॼो हिकिड़ो असांजी जेका न बुनियादी जेके असांजा पिलर्स आहिनि जेके असीं पंहिंजा थंब चऊं उहे इहे आहिनि। ठीकु आहे। तव्हांजो सुवाल त जेको आहे सो अॼुकल्ह जी नौजवान नसल जेके जेन ज़ी थो चयो वञे त उहा हिन में केतिरे क़दुरु मुब्तला आहे ऐं इन जो सबबु छा आहे। जी जेके बि ज़हनी बीमारियूं आहिनि उहे थींदियूं छो आहिनि, उन मेन सबबु उनजो हिकिड़ो ई आहे। अहम वजह उनजी इहा ई आहे त असांजे दिमाग़ जा या असांजे ज़हन जा जेके केमिकल्स आहिनि उहे जॾहिं डिसबैलेंस थी वञनि या घटिजी वञनि त उनजे करे इहे ज़हनी बीमारियूं थियनि थियूं। ठीकु आहे। जॾहिं उहे केमिकल उन पोयां बैकग्राउंड या पस मंज़र कुझु बि थी सघे थो, पर मेन जेको वजह आहे जेका मेन जेको सबबु आहे उहो इहो ई आहे, रीज़न इहो ई आहे त दिमाग़ जा केमिकल या ज़हन जा केमिकल डिसबैलेंस थी वञनि त पोइ इहे बीमारियूं थियनि थियूं। सही। ऐं इहे बीमारियूं बि ईअं ई क़ाबिले इलाज आहिनि जीअं असांजूं जिस्मानी बीमारियूं आहिनि। ऐं हींअर त जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो पियो वञे ऐं नयूं नयूं तब्दीलियूं दुनिया में रूनुमा थियनि पियूं त उन हवाले सां हाणे पहिरीं भेट में अवामी जागरता जे करे, सोशल मीडिया जे करे, मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स जे ज़रिए, मुख़्तलिफ़ मुहिमूं जेके हलनि थियूं उनजे अवेयरनेस असां चऊं था, अवेयरनेस सेशन्स या अवेयरनेस कैंपेन्स जेके थियनि थियूं उनजे करे हाणे काफ़ी बहितरी आई आहे। पर उनजे बावजूदि बि अञा सोशल स्टिग्मा जंहिंखे असीं समाजी शर्मिंदगी चऊं था उहो अञा ताईं बि आहे। पर हाणे इन जे करे छा थियो आहे, सोशल मीडिया जो हिकिड़ो पॉज़िटिव पहलू या मस्बत पहलू या हिकिड़ो सुठो पहलू ॾिठो वञे त उहो इहो आहे त इन करे काफ़ी सारी जागरता आई आहे नंढनि खां वठी वॾनि में। सिर्फ़ु जेन ज़ी जो मसइलो न आहे। 2024 जी हिकिड़ी स्टडी आहे, यानी कि उहा अञा ताईं उन ते कमु थिए थो पियो, प्रॉपर अञा ताईं कंक्लूजन ते कोन पहुता आहियूं। 80% माण्हू, 80% माण्हू पूरी दुनिया में, सिर्फ़ु पाकिस्तान न पूरी दुनिया में 80% माण्हू जेके आहिनि उहे स्ट्रेस, एंग्ज़ाइटी ऐं डिप्रेशन यानी ज़हनी दबाव, बेचैनी या घबराहट, डिप्रेशन यानी यासियत या जेको आहे सो डिप्रेशन खे सभु सम्झनि था त उर्दू में बि, सिंधी में बि ऐं ॿियनि ॿोलियुनि में 80% माण्हू जेके आहिनि हिन में मुब्तला आहिनि। ठीकु आहे। यानी कि अगरि जेकॾहिं तव्हां हुनजो रेशियो कढंदा, तनासुब कढंदा त 8 अरब आबादी आहे। 8 अरब मां हर टियों या चोथों माण्हू जेको आहे सो उहो इन्हनि ज़हनी बीमारियुनि में मुब्तला आहे। इहे त इहे थी विया 2 मेन मसइला जंहिंजा अक्सरती मरीज़ इन्हनि जा ईंदा आहिनि या जेके डॉक्टर इन्हनि खे ॾिसनि था अस्पतालुनि में, पंहिंजनि क्लिनिक्स ते या पंहिंजनि जेको आहे सो सेंटर्स ते या पंहिंजनि जेको आहे सो इदारनि में। पर इन खे अलावा ॿियूं बि बीमारियूं आहिनि, उन ते वरी पाण अॻिते हली डिस्कस कंदासीं, बहस कंदासीं। इहो सिर्फ़ु नौजवाननि जो मसइलो न आहे, पर नौजवाननि खे छा आहे त जेको हिन वक़्तु जेका डिजिटलाइज़ेशन थी वई आहे हर शइ जी, उन करे छा थी वियो आहे त जेको असांजी जेका स्क्रीन एडिक्शन वधी वई आहे। स्क्रीन एडिक्शन वधण जे करे एक्टिविटीज़ असांजूं घटिजी वयूं आहिनि ऐं असांजी स्क्रीन एडिक्शन वधी वई आहे। स्क्रीन जो यूज़ेज वधी वियो आहे, जंहिंजे करे असांखे जॾहिं बि तव्हां का बि शइ हिकिड़ी तव्हां पंहिंजे जेका हिकिड़ी ज़रूरत खां वधीक का बि शइ इस्तेमालु कंदा, चाहे उहो पाणी हुजे, मानी हुजे, त उन जा नुक़सान बि आहिनि। फ़ाइदा आहिनि सिर्फ़ु जेकॾहिं तव्हां लिमिट जे अंदरि या जेकॾहिं ज़रूरत मुताबिक़ जेकॾहिं तव्हां उहे शयूं इस्तेमालु करे थो उनजो फ़ाइदो आहे, नुक़सान कोन्हे। पर के शयूं जेकॾहिं इवन जेकॾहिं पाण पंहिंजो पसंदीदा खाधो बि पाण हद खां वधीक खाईंदासीं, ज़रूरत खां वधीक खाईंदासीं त उहो बि असांखे बीमार कंदो। सो इहे सिर्फ़ु नौजवाननि जा मसइला न आहिनि, इन में हर उमिरि जो माण्हू जेको आहे सो मुब्तला आहे, चाहे उहो ॿार हुजे, जेन ज़ी वारो हुजे, सभिनी जा मसइला सिर्फ़ु इहो की जीअं त मूं तव्हांखे ॿुधायो 80% माण्हू मुब्तला आहिनि इनमें, त उनमें हर एज फैक्टर जा माण्हू उनमें शामिल, चाहे उहो नौजवान हुजे, चाहे वो एडल्ट हुजे, एल्डर हुजे, औरत हुजे, मर्द हुजे, सभु तक़रीबन में जेके चओ था। तव्हां सोशल मीडिया जो किरदार त ॿुधायो त मस्बत आहे इन मामले में, पर नाकारी बि त थी सघे थो। उहे कहिड़ा नाकारी जेके आहिनि सोशल मीडिया जा इस्तेमाल आहिनि जेके असांजी ज़हनी सेहत ते असर विझी रहिया आहिनि? ॾिसो, जेकॾहिं तव्हां ॿारनि जी ॻाल्हि कंदा या स्टूडेंट्स या शागिर्दनि जी ॻाल्हि कंदा त तव्हांखे ख़बर आहे त उन ते चेक एंड बैलेंस सभिनी खां पहिरीं शुरूआति थिए थी घर में माइटनि जो उन ते नज़रदारी हुजणु ज़रूरी आहे। जेकॾहिं को ॿारु निंड घटि पियो करे, हद खां वधीक जेको आहे सो सोशल मीडिया ते टाइम पियो ॾिए, त उन ते चेक एंड बैलेंस ऐं विजिलेंस तमामु ज़रूरी आहे। जेकॾहिं उहो न ॾिनो वेंदो त उहो कंहिं बि नमूने जेको आहे ज़ाहिर आहे हिकिड़ी बीमारी सूरत में साम्हूं ईंदो। ऐं अॼुकल्ह उन असीं टर्म खे चवंदा आहियूं स्क्रीन एडिक्शन। ठीकु आहे न, उन सां तव्हांजी सिर्फ़ु ज़हनी सिहत ख़राबु नथी थिए, पर उन सां गॾु तव्हांजी जिस्मानी सिहत ख़राबु थी त पोइ तव्हां समाजी तौर ते इन क़ाबिल न थींदा त तव्हीं जेके पंहिंजी रोज़ाना जी कारकर्दगी आहे, पोइ चाहे उहो तव्हां शागिर्द हुजो, को कमकार कंदड़ हुजो, या
तव्हां कंहिं बि अहिड़ी किर्त में लॻल हुजो त उहो तव्हांजो मुतासिर थींदो। छाकाणि त इन में निंड सभ खां घणी मुतासिर थींदी आहे। जी ऐं जेकॾहिं तव्हांजी निंड सुठी न आहे त पोइ तव्हांजे इहे सभु मसइला जेके आहिनि से निंड न करण जे करे थींदा आहिनि। निंड असां लाइ तमामु घणी ज़रूरी आहे। सही। जेका असांजी ज़रूरत आहे उन मुताबिक़ निंड नथा करियो। अच्छा, उहा केतिरी हुजणु घुरिजे? सॼे ॾींहं में हिकिड़े नॉर्मल इंसान खे केतिरा कलाक सुम्हणु घुरिजे? हाणे ऐं हिकिड़े कहिड़ा नॉर्मल टाइम जेके आहिनि उहे असांजा जेके चइजनि त जेकॾहिं सुम्हण जे लाइ हिकिड़ो आहिनि? एडल्ट जेकॾहिं आहे, हिकिड़ो एडल्ट हिकिड़ो आहे इंसान जेको कमकार कंदड़ आहे, चाहे उहो शागिर्द हुजे, चाहे उहो कमु करण वारो हुजे, चाहे उहो औरत हुजे या मर्द हुजे। औरत जेकॾहिं माउ आहे, यानी कि हुन वटि ॿारु नंढड़ो आहे त उहो ॿार जे करे उहो राति जाॻे थी त उहा हिकिड़ो एक्सेप्शनल थी वियो। पर हूअ असांजी जेका निंड जेका आहे न उहा जेका असां रेंज करे थी 6 खां 8 कलाक 9 कलाक कंदा। नंढड़ो ॿारु जेको आहे सो उहो 9-10 कलाक सुम्हे त नॉर्मल आहे। पर जेकॾहिं मिसाल जी ॻाल्हि जेको एडल्ट आहे उहो जेकॾहिं या एल्डर जेको आहे उहो जेकॾहिं मिसाल जी ॻाल्हि आहे 6 खां 7 कलाक बि निंड करे थो ऐं बाक़ी 17-18 कलाक कमु करे थो त इहो हिकिड़ो नॉर्मल जेको आहे सो शेड्यूल आहे, नॉर्मल स्केड्यूल आहे, नॉर्मल टाइम टेबल आहे। त उन मुताबिक़ बाक़ी जेकॾहिं घणो सुम्हणु ऐं उहो बि तव्हांजे लाइ हिकिड़ी नॉर्मल लाइफ जी निशानी कोन्हे। उन लाइ त तव्हांखे ज़ाहिर आहे जेको आहे सो पोइ वरी पाण खे हिकिड़ो तव्हां उनखे नॉर्मलिटी वारे तरफ़ जेको आहे सो ॻणे नथा सघो। उन लाइ तव्हांखे जेका निंड माना राति जी निंड, बाक़ी सुबुह खां वठी शाम ताईं तव्हां पंहिंजो कमु करियो ऐं एक्टिवली कमु करियो, सेहतमंद तरीक़े सां कमु करियो। अच्छा, पेरेंट्स भला कीअं इन शइ खे आइडेंटिफाई कनि त उन्हनि जो ॿारु जेको आहे, उन्हनि जी औलाद जेका आहे, उन्हनि जे घर में जेको बि ॿारु आहे उहो नफ़्सियाती या ज़हनी दबाव जो शिकार आहे? हा, ठीकु। अच्छा, इन लाइ जेको आहे सो जेकॾहिं तव्हां ॾिसो त 2 हफ़्तनि खां मथे जेकॾहिं हुनमें का बि हिकिड़ी गैर ज़रूरी तब्दीली नज़र अचे, ज़हनी तौर ते, जिस्मानी तौर ते, जेकॾहिं हू निंड सही न पियो करे, हू अकेलो थी वेठो आहे, हू ॻाल्हाइण महिल तव्हांखे सही रेस्पॉन्स कोन पियो ॾे, ऐं हुनजी तबियत में चिड़ या गुस्सो आहे, उदासी मायूसी आहे, या हू जेको आहे सो तव्हां खाधो पीतो टाइम ते न पियो खाए पीए, ऐं सफ़ाई सुथराई वेंजे संहिंजे सही पियो, ऐं जेको रूटीन वर्क आहे जंहिंमें माना डेली जो जेको स्केड्यूल आहे, मिसाल जी ॻाल्हि आहे स्कूल वारे टाइम या कॉलेज वारो टाइम या यूनिवर्सिटी वारे टाइम ते बि जेकॾहिं सुतो पियो आहे या सुम्हियो पियो आहे या सुम्ही पई आहे, ऐं हू प्रॉपर तरीक़े सां पंहिंजे टाइम खे जेको आहे सो प्रॉपर तरीक़े सां यूज़ न पियो करे या यूज़ न पई करे, त उनखे तव्हांखे जेको आहे वज़न में हुनजे जेकॾहिं घटिताई पई अचे या हू राति जो वधीक पियो खाए, ओवर ईटिंग वरी हिकिड़ो अलॻि हिकिड़ो जेको आहे बीमारी आहे, ठीकु आहे न। छो त राति जो जेके सॼी राति जागनि था त पोइ वरी ओवर ईटिंग हिकिड़ो जेको आहे सो डिसऑर्डर आहे, उन ते बि कंट्रोल करणु ज़रूरी आहे। छाकाणि त इहे सभु शयूं अच्छा, ओवर ईटिंग छा असांजे डिप्रेशन सां रिलेटेड आहे? ज़रूरी कोन्हे डिप्रेशन सां रिलेटेड। छो डिप्रेशन वारो जेको आहे सो उनजी बुख ई उन ख़तमु थी वेंदी आहे, उनमें जेको वेट लॉस बि थींदो आहे डिप्रेशन वारे में। छो त हुनखे हर शइ जेका आहे सा माना कंहिं शइ में हुनजी दिलचस्पी न रहंदी आहे, खाधो पीतो न वणंदो आहे, ऐं कंहिं बि कम में जेको आहे सो हू इन्वॉल्व न थींदो आहे या न थींदी आहे। उन सां गॾोगॾु हुनजी तबियत में उदासी, मायूसी, वज़न जो घटिजी वञणु, कुंडाए थो थी वञणु, गोशा नशीनी इख्तियार करे छॾणु, सफ़ाई सुथराई जो ख़्यालु न करणु, कंहिंसां ॻाल्हाइणु न, लैक ऑफ इंट्रस्ट थी वञे, कंहिं कम में दिलचस्पी न वठे, ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे सो रोइणु, गैर ज़रूरी रोइणु जेको पहिरीं न हुजे, ऐं उन खां सवाइ को बि अहिड़ो हुनखे पोयां को हुनजी पहिरीं हिस्ट्री ॾिसे त हुनखे छाजे करे इहो थियो आहे, सबबु छा हो जंहिंजे करे इहो थियो आहे, ठीकु आहे न। छो त डिप्रेशन यकदम न थींदो आहे, स्लोली ग्रेजुअली सिम्टम्स जेके आहिनि से पाले। अच्छा, पोइ डिप्रेशन माना डिप्रेशन में हुजण जे जेकर को माण्हू आइडेंटिफाई असां कयूं था त ज़रूरी आहे उहो उदासी रहे, या समटाइम्स उन मुर्कुनि जे पुठियां बि घणा डिप्रेशन्स हूंदा आहिनि? ॾिसो, जेको डिप्रेशन में छा थींदो आहे, तव्हां डीमोटिवेट थी वेंदा आहियो, तव्हांजो मूड जेको आहे न सफ़ा लो थी वेंदो आहे, या मूड स्विंग्स घणा थींदा आहिनि? उहो वरी ॿी बीमारी आहे, उनखे तव्हां डिप्रेशन नथा चई सघो, उनखे वरी बाइपोलर चई था सघो तव्हां, ठीकु आहे न। उहा हिकिड़ी ॿी बीमारी आहे। पर उन में बि अक्सर छा थींदो आहे त कॾहिं कॾहिं डिप्रेशन खां पोइ वरी माण्हू मैनिया में या साइकोसिस में हलियो वेंदो आहे, ऐं कॾहिं कॾहिं वरी किन खे वरी पहिरीं साइकोसिस थींदो आहे, पोइ वरी डिप्रेशन में वेंदो आहे। त इन फेज़ खे असीं बाइपोलर अफेक्टिव डिसऑर्डर चवंदा आहियूं। इहा जेका असां इन खे मूड स्विंग या बाइपोलर इन बीमारी खे चयो वेंदो आहे, यानी 2 पोल्स वारी बीमारी। बाइ मीन्स 2, पोल माना 2 पोल्स वारी, इन खे असीं चवंदा आहियूं 2 कुतुबी बीमारी, ठीकु आहे न। त इहा वरी अलॻि आहे, डिप्रेशन खां इहो वरी टाइप चेंज आहे, ठीकु आहे न। डिप्रेशन में यानी तव्हां उदास हुजो, मायूसी हुजे, कंहिं कम में सैडनेस हुजे, गमगीन माण्हू वधीक थिए, रोइण ते दिलि करे, डीमोटिवेशन हुजे, ऐं हर शइ जेका असां तव्हां पहिरीं पसंदि कंदा उहा पसंदि न पई अचे, तव्हां बिल्कुलु सभिनी खां अलॻि थलॻि वियो, घर में सभु ॿिया गॾु वेठा हुजनि, तव्हीं बिल्कुलु हिकिड़ो आइसोलेशन में हलिया वञो, सफ़ाई सुथराई जो कट डाउन थी था वञो, ठीकु आहे न। सो इहो डिप्रेशन जूं जेके से चंद, अच्छा वरी जेको हिकु में हिकिड़ी ॿी बि शइ आहे जेका इंतिहाई एक्सट्रीम ताईं वञे थी, त जेके सुसाइडल थाट्स या नेगेटिव थाट्स बि डिप्रेशन में ईंदा आहिनि। तंहिं करे असांखे जॾहिं बि कंहिं बि अहिड़े मरीज़ खे, चाहे उहे घर वारा, दोस्त यार, मिट माइट, घण घुरा,
जेके बि उनजा हुजनि उन माण्हू जा या उन औरत जा, त उहो बि ॾिसंदा ही सफ़ा अॻे खां सफ़ा हटी करे हिन जो जेको आहे सो रवैयो आहे या हिन जी जेका तबियत पहिरीं भेट में कीअं हुई हाणे कीअं, त उनखे ईअं इग्नोर न करणु खपे, उनखे ईअं निगलेक्ट न करणु खपे, उनखे असांखे प्रॉपर तरीक़े सां जेको कंसर्न डॉक्टर हुजे या कंसल्टेंट हुजे उन ताईं पहुचाइणु खपे। हींअर त हाणे तक़रीबन हिन अवेयरनेस जे करे इहा सोशल स्टिग्मा ख़तमु थींदी पई वञे, पर उन जे बावजूदि अञा देयर इज़ स्टिल सोशल स्टिग्मा। न पर अञा बि असां ॾिसूं था त जॾहिं बि असां साइकेट्रिस्ट जी ॻाल्हि कंदा आहियूं त असांखे ॾेखारणु घुरिजे या कंसल्ट करणु घुरिजे या उन वटि वञणु घुरिजे, तॾहिं असांखे सोसाइटी ॾाढो जेको आहे सो हिकिड़ो सस्पिशियस नज़र सां ॾिसंदी आहे त या त हे चरिया थियण जो उन कैटेगरी में आहिनि या त ही दिमाग़ी तौरु ठीकु न आहिनि। हालांकि आउं सम्झां थी त उहो दिमाग़ी तौरु भले तव्हां ठीकु कयो, बट स्टिल इफ यू वांट टू कंसल्ट अ डॉक्टर अ साइकेट्रिस्ट त उहो को टैबू त कोन्हे, पोइ छो था माण्हू लवाइनि तव्हां वटि अचण जे लाइ? उन जो मेन उहा ई सोशल स्टिग्मा जेके असांजे जेका असांजी हिते जो जेकी सोसाइटी आहे न, सोसाइटी जा कुझु नॉर्म्स अहिड़ा आहिनि त असीं जेको आहे सो हमेशह जेको आहे सो टीज़ ऐं टांट करण खे पंहिंजो जेको आहे न हक़ सम्झूं था, पर जॾहिं उहे उनखे पाण खे इहे लॻंदी आहे तॾहिं उनखे ख़बर पवंदी आहे त घणी वीह सौ आहे, ठीकु आहे न। तो इन करे जेकॾहिं मिसाल जी ॻाल्हि आहे, तव्हां जेकॾहिं हुनखे सही प्रॉपर तरीक़े सां, बेशक सोशल स्टिग्मा आहे, माण्हू भले चथरूं कनि खिलनि कुझु बि कनि, पर तव्हांखे जेकॾहिं हिकिड़े माण्हू जी ज़िंदगी बचाइणी आहे, हुनखे नॉर्मल लाइफ ॾांहुं हुनखे नाकारा मुआशरे जो नाकारा फ़र्द नाहे बनाइणो, त तव्हां कोशिशि करे, माण्हू कुझु बि चवनि, पर तव्हां हिकिड़ो सुठो क़दम खणो पिया, तव्हां जेकॾहिं कंहिंखे सही तरीक़े सां सलाह ॾियो पिया त तव्हां कोशिशि करे जेको आहे सो हुनखे प्रॉपर डॉक्टर ॾे वञण जी या उन ॾे अप्रोच करण जी कोशिशि पिया करियो, त इन में पोइ तव्हां सोशल स्टिग्मा खे छॾे ॾियो, तव्हां पंहिंजो जेको आहे सो ड्यूटी आहे हिकिड़ो बीइंग ए ह्यूमन उहा पूरी करियो पिया, ठीकु आहे न। छो त हिन में रुगो घर वारनि खे अवेयरनेस न आहे, हुननि खे इंसाइट ई न आहे, ठीकु आहे न, त हीअ बि को साइकेट्रिस्ट खे ॾेखार, पर हाणे उहा कंडीशन उहा सूरत हाल नाहे रही, छाकाणि त जीअं डिजिटलाइज़ेशन थी आहे, पूरी दुनिया हिकिड़ो माना सम्झो ॻोठ थी वई आहे न, ग्लोबल विलेज थी वई, ठीकु आहे। त उन में हाणे हर तरह जी ॾिसो, हींअर तव्हां जो चैनल जेको आहे सो ही हिकिड़ो क़िस्म जो वेब चैनल आहे, पर तव्हां जेकॾहिं हिन ते सुठियूं शयूं आंदियूं आहिनि त हर हंधि मशहूरु थी वियो आहे, जिते किथे जंहिं माण्हू जे जेको आहे सो वात पइजी वियो आहे, भई ही सिंध वॉइस को चैनल आहे, त अहिड़े नमूने सां का बि जेकॾहिं अॼुकल्ह हिकिड़ी बि ख़बर पहुचे थी त उहा जेका न फौरन जेका आहे माना वायरल थी वञे, सो इन करे जेकॾहिं सुठाई जेका आहे न उनखे जेतिरो शेयर कजे उहा केयर आहे। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि इहा ॿुधाइजो त जेकॾहिं के नौजवाननि खे ख़ुदकुशीअ जा ख़्याल अचनि था त उहे घर वारा फौरी तौर उनखे कहिड़ी हेल्प करे सघनि था या उनखे कीअं इन ख़्यालनि खां बचाए सघिजे थो? सभिनी खां पहिरीं त उन सां फ्रेंडली यानी दोस्ताणो जेको आहे सो उनखे को बि दड़को, को बि दामान, को बि जेको आहे सो हुनखे कंहिं क़िस्म जो मार या दड़को न ॾियणु खपे, हुनखे अकेलो न छॾणु खपे, ऐं फ़ौरन खां पेशतर यानी कि हुनखे फौरी तौर ते उन कंसर्न डॉक्टर ताईं पहुचाइणु खपे, या उन इदारे ताईं या उन सेंटर ताईं या उन क्लिनिक ताईं पहुचाइणु खपे जिते उन्हनि मरीज़नि जो इलाजु थींदो आहे, ठीकु आहे न। त उते उनखे ऑब्ज़र्व करे हुनजा जेके सिम्टम्स आहिनि या जेके उनखे कंप्लेंट्स आहिनि उहे सबसाइड करे, पोइ जेका बि मेडिकल ट्रीटमेंट आहे उहा करे ऐं हुनजी ज़िंदगी बचाए सघिजे थी। छाकाणि त जेको सुसाइडल जेके थाट्स ईंदा आहिनि उहे फ़ौरन न ईंदा आहिनि, पहिरीं उनखे स्ट्रेस थियो हूंदो, एंग्ज़ाइटी थी हूंदो, जेकॾहिं उनखे इग्नोर कयो हूंदो पोइ डिप्रेशन में वेंदो, डिप्रेशन खे बि जेकॾहिं उन इग्नोर कयो हूंदो त पोइ उनखे नेगेटिव थाट्स ऐं सुसाइडल थाट्स, इहो हिकिड़ो एक्सट्रीम जेको आहे सो माना हिकिड़ो स्टेप आहे, पर उन जो प्रोसेस ईअं हलंदो आहे। पर जेकॾहिं असां शुरू में हुनखे इग्नोर करे छॾियो त पोइ असां उन इहा माना इहे नतीजा अची सघनि था। तंहिं करे असांखे फ़ौरन जेको आहे सो जेके बि, जीअं हाणे कराची सिंध जो कैपिटल आहे या ही जेको आहे सो हिकिड़ो राजधानी आहे या गादी जो हंधि आहे, त ईअं पूरे सिंध में हर डिस्ट्रिक्ट में अॼुकल्ह जेको आहे सो डिस्ट्रिक्ट लेवल ते बि कंसल्टेंट, साइकेट्रिस्ट या मेंटल हेल्थ प्रोफेशनल्स आहिनि, त फ़ौरन तव्हांखे जॾहिं बि अहिड़ो को मसइलो, या इवन आऊं जेको आहे सो इहो चवंदासीं त जेके GPs आहिनि या जनरल फिजिशियन आहिनि या जेके फैमिली फिजिशियन आहिनि जंहिं फैमिली जा, जेकॾहिं उहो बि जेकॾहिं अगरि अहिड़े के मरीज़ खे ॾिसे थो त हू पंहिंजो जेको शुरूआती जेको इलाजु करे, मेडिकल जेको यानी कि एड ॾेई उन खां पोइ हुनखे उन कंसर्न डॉक्टर ॾांहुं मोकिले त जीअं हू प्रॉपर इलाजु कराए हुनजी ज़िंदगी बचाए सघे। अच्छा, दवा ऐं काउंसलिंग मां कहिड़ो इलाजु बहितर आहे? असांजो जेको तरीक़ेकार आहे न इलाज जो, उनमें असीं सिर्फ़ु दवाउनि सां मरीज़ खे ठीकु करण जी गारंटी नथा ॾेई सघूं। ही उहो इलाजु आहे, थधि ज़ुकाम बुखार या पेट जो सूरु कोन्हे, छाकाणि त हिन में यानी कि लॉन्ग टर्म ताईं ट्रीटमेंट खपंदी आहे। तंहिं करे जेको इलाज जो तरीक़ेकार आहे न उनखे असीं चवंदा आहियूं बायो साइको सोशल मॉडल ऑफ रिकवरी। इहो हिकिड़ो कामयाबु तरीक़ो आहे इलाज जो, जंहिंमें बायो मीन्स बायोलॉजिकल या
जेको इलाज जंहिंमें असीं दवाउनि जे ज़रिए इलाज करियूं, सही साइकोलॉजिकल यानी कि साइकोलॉजिकल इलाज करियूं जंहिंमें असीं ॻाल्हि ॿोल जे ज़रिए, गुफ्तगू जे ज़रिए, मुशावरत जे ज़रिए, 1-to-1 सेशन जे ज़रिए इलाज करियूं। टियों तरीक़ो जेको आहे न उहो सभिनी खां अहम आहे। जेकॾहिं असांखे ज़हनी, जिस्मानी, समाजी तौर ते ठीकु रही हिकिड़ी नॉर्मल ऐं कामयाबु ज़िंदगी गुज़ारणी आहे त उन लाइ असांखे टियों तरीक़ो आहे जंहिंखे असीं सेल्फ केयर चऊं या प्रिवेंटिव मेथड चऊं। 3 तरीक़ा थी विया, बायोलॉजिकल ट्रीटमेंट, साइकोलॉजिकल ट्रीटमेंट ऐं प्रिवेंटिव। टियों तरीक़ो आहे इन में 4-5 शयुनि जो असांखे ख़्यालु करिणो। सभिनी खां पहिरीं असांखे जेको रोज़ानी तर्ज़ ज़िंदगी यानी लाइफ स्टाइल खे नॉर्मल रखिणो आहे। उन लाइ छा करिणो आहे? लाइफ स्टाइल जी रिक्वायरमेंट या घुर्ज कहिड़ी आहे? टाइम ते सुम्हो, टाइम ते जागो, सेहतमंद मुतवाज़न खुराक इस्तेमालु करियो जंहिंमें जंक फूड खां अवॉइड करियो, जंहिंमें तव्हांखे जंक फूड सां पेट त भरिजे थो, लज़त पूरी थिए थी, पर तव्हांखे उन मां एनर्जी नथी मिले। असांजे लाइ एनर्जी तमामु ज़रूरी आहे। असांजा टेस्ट बड्स जेके चइजनि उहे त सेटिस्फाई थियनि था, ठीकु आहे, कॾहिं कॾहिं खाधो त ठीकु आहे, पर जेकॾहिं रोज़ानी तव्हां जंक फूड खाईंदा त पोइ असांजी ज़हनी, जिस्मानी सिहत ऐं मेटाबॉलिक सिस्टम असांजो ख़राबु थींदो। ठीकु आहे, तंहिं करे तव्हांखे पंहिंजी सिहत खे ठीकु रखिणो आहे। ज़हनी ऐं जिस्मानी तौर ते तव्हांखे जंक फूड खां अवॉइड करिणो पवंदो, छाकाणि ज़िंदगी खां ख़ूबसूरत शइ का बि कोन्हे। ठीकु आहे, तंहिं करे ऐं हर इंसान जो हुनजो पंहिंजो बेस्ट लाइफ पार्टनर जेको आहे न हुनजी पंहिंजी सिहत आहे। सिहत ठीकु त पोइ तव्हांजी हर शइ ठीकु लॻंदी, सिहत ठीकु न आहे त पोइ तव्हां कुझु जी ख़ुशि त जहान ख़ुशि। उनमें सभिनी खां वधीक जेका ख़ुसूसी तौर ते तव्हांजी ज़हनी सिहत तमामु घणी अहम आहे, छाकाणि त देयर इज़ नो हेल्थ विदाउट मेंटल हेल्थ। ठीकु आहे न, मेंटल हेल्थ इज़ प्रायोरिटी। मेंटल हेल्थ जेका तरजीह आहे, अवलियत आहे, उनखे तव्हां ईअं छॾे नथा सघो, इग्नोर, उहो ऑप्शन न आहे त न कयो इलाज त को मसइलो न, ईअं न आहे। ज़हनी सिहत खे तव्हांखे तरजीह ॾियणी पवंदी। अच्छा, उनमें पोइ सेहतमंद मुतवाज़न ग़िज़ा इस्तेमालु करियो, नाश्तो टाइम ते करियो, मंझंदि वारी मानी टाइम ते खाओ, राति जी मानी टाइम ते खाओ, ऐं उन में बि जंक फूड जो खां अवॉइड करियो। ठीकु, कोशिशि करियो सेहतमंद मुतवाज़न ग़िज़ा, ऐं इहे 2 वेला असांखे खाइणा आहिनि, छाकाणि त असांजो दिमाग़ जेको आहे, ब्रेन जेको आहे, उनखे हर 6 खां 8 कलाकनि ते न्यूट्रिशन या फ्यूल खपे। न ॾींदव त पोइ असांजो दिमाग़ असांजे कंट्रोल में न रहंदो, ऐं दिमाग़ असांजी बॉडी जो, जिस्म जो पावर हाउस आहे। ठीकु आहे न, उनखे असांखे कंहिं बि तरह सां का बि कंप्रोमाइज़ न आहे करिणो, को बि उन सां असांखे छेड़छानी न आहे करणी। उन खां पोइ तव्हांजो पाणी जेको आहे न 12 खां 14 गिलास डिपेंड करे थो तव्हांजी बॉडी वेट जे हिसाब सां, माना 12 गिलास त घटि में घटि पीअण, 8 खां 12 गिलास तव्हांखे लाज़मी हर कलाक ते हिकिड़ो गिलास पाणी ज़रूरी आहे। पाणी इलाज आहे, पाणी में जेके आहिनि से मिनरल्स ऐं जेके आहिनि से इलेक्ट्रोलाइट्स आहिनि जेके असांजे जिस्म लाइ ऐं असांजे ज़हन लाइ ज़रूरी आहिनि। ठीकु आहे, उन खां ॿी पॉइंट आहे पंहिंजी जेको आहे वॉक ऐं एक्सरसाइज करियो। उन लाइ तव्हांखे कंहिं जिम जी ज़रूरत कोन्हे, कंहिं फिटनेस सेंटर जी ज़रूरत कोन्हे, कंहिं मशीन जी ज़रूरत कोन्हे। तव्हां जिते रहो था उते सिर्फ़ु उस ईंदी हुजे, उन उस में तव्हां 15 मिंट वॉक करियो, वधीक नथा करे सघो तव्हां 15 मिंट। अच्छा, उहो वॉक जो टाइम कहिड़ो हुजणु घुरिजे? जेको उस त तव्हांजी सुबुह फजर खां उते अचां पियो जी, उन में तव्हां सुबुह जो सिज निकिरण खां वठी ऐं 9 बजे ताईं जेका उस हूंदी आहे न, उहा थधी उस हूंदी आहे, सेहतमंद उस हूंदी आहे। 9 बजे खां पोइ हार्श सनलाइट थींदी आहे तमामु, उहा तव्हां चाहे सर्दी जी उस हुजे चाहे गर्मी जी हुजे, सिज निकिरण खां वठी ऐं 9 बजे ताईं वारी उस में 15 मिंट वॉक करियो। ऐं उन सां गॾु जेका स्कूल जे ज़माने में पीटी कराई वेंदी हुई, उहा पीटी करियो, उनमें तव्हांखे कंहिं शइ जी ज़रूरत न आहे, हरकत में बरकत आहे। ठीकु आहे न। अच्छा, उन खां पोइ उनमें छा थींदो, तव्हां जेॾी महिल हलंदा तव्हां हिकिड़ो त विटामिन डी तव्हांखे फ्री में मिलंदो। कराची में 90% माण्हुनि जो विटामिन डी घटि आहे। ऐं जेॾी महिल तव्हां जो राति जो टाइम ते सुम्हो था त तव्हांजो मेलाटोनिन टाइम ते रिलीज़ थींदो, ऐं सुबुह जो वॉक करियो था, वर्जिश करियो था, हिकिड़ो त एंडोर्फिन हार्मोन रिलीज़ थींदो जेको पेन किलर हार्मोन आहे। ठीकु आहे, उहो तव्हांजो फ्री में रिलीज़ थींदो, तव्हांखे सूर जी गोरी वठण जी ज़रूरत न पवंदी, पर तव्हांखे करिणो आहे जे त। उन खां टी पॉइंट आहे त तव्हां पंहिंजे पाण सफ़ाई जो ख़ासि ख़्यालु रखो। हाइजीन जेका आहे न तव्हांजी अधु बीमारी ख़तमु करे छॾींदी, ऐं इहा ज़रूरी आहे। अच्छा, उन खां चोथों नंबर पॉइंट आहे त पंहिंजे पाण खे जेको पंहिंजो रूटीन वर्क आहे, जॉब आहे, कमु आहे, औरतूं जेकॾहिं घर जो कमु आहिनि या ॿाहिरि जो ऑफिस जो कमु कनि थियूं या पंहिंजो बिज़नेस कनि था या कनि थियूं, त उन लाइ कमु जेको आहे न उहो ज़रूरी आहे। वर्क इज़ थेरापी। ठीकु आहे न, कमु जेको आहे न उहो इलाज आहे। तंहिं करे तव्हां कम खे जेको आहे न बिल्कुलु ईअं करियो जीअं माना तव्हां पंहिंजे पाण खे ठीकु रखणु था चाहियो, ऐं उन में तव्हां कोशिशि करियो त पॉज़िटिव एटीट्यूड सां पॉज़िटिव कमु करियो। ठीकु आहे, त पोइ तव्हांजी नेगेटिविटी पाणे भॼी वेंदी, ट्रांसफॉर्म थी वेंदी पॉज़िटिविटी में। 5 नंबर पॉइंट आहे त पंहिंजी सोशल कम्युनिकेशन यानी कि पंहिंजा समाजी तालुकात जेके आहिनि बहितर करियो। उन में कोशिशि करियो त जेके टॉक्सिक माण्हू आहिनि उन्हनि खां अवॉइड करियो, जंहिंजी का बि अहिड़ी नेगेटिव डिस्ट्रक्टिव माइंडेड ब्रेकअप माइंडेड वारा, उन्हनि खां अवॉइड करियो, चाहे उहे पंहिंजा वेझा ई छो न हुजनि, छो त तव्हांजो जेको तव्हां ई पंहिंजी सिहत सां ॿधल आहियो। तंहिं करे अहिड़ो को कमु न करियो, कंहिं बि अहिड़े टॉक्सिक माण्हू सां न करियो जेको अहिड़ी ॻाल्हि टीज़ या टांट करे जंहिंसां तव्हांजी बीमारी ट्रिगर थी वञे। ठीकु आहे, उन खां अवॉइड करियो। ऐं सभिनी खां आख़िरी ॻाल्हि, लास्ट बट नॉट लीस्ट, 7 खां 8 कलाकनि जी निंड जी पंहिंजी हिकिड़ी वारी हाइजीन आहे, प्रोटोकॉल आहे। निंड जिते कबी
सुम्हण खां कलाक पहिरीं सभु डिवाइसिस, चाहे उहो टीवी हुजे, मोबाइल हुजे, लैपटॉप हुजे, आईपैड हुजे या का बि गैजेट हुजे, सभु कलाक पहिरीं बंदि। पोइ अगरि कलाक पहिरीं असां बंदि था कयूं त नॉर्मली मां ॿुधो आहे माण्हुनि सां ईअं थींदो त ओवर थिंकिंग जी तरफ़ ईंदा बिल्कुलु हले। बि ईंदा आहिनि। ॾिसो वाकई वर्जिश तव्हांखे पॉज़िटिव हा। रखे थो न, कमु तव्हांखे पॉज़िटिव रखे थो, खाद खुराक जेके तव्हां जंक फूड खां वाइट पॉज़िटिव, तव्हां जॾहिं सभु शयूं पॉज़िटिव कंदा त राति जो निंड छो न ईंदी तव्हांखे पॉज़िटिव। ऐं निंड जे लाइ जेको बेडरूम आहे उते टीवी न हुजणु खपे, टीवी हमेशह टीवी लाउंज में हुजणु खपे, जी। ठीकु आहे न। टीवी माना दुश्मन आहे निंड जी, ठीकु आहे, मोबाइल दुश्मन आहे निंड जो। निंड जे लाइ साफ़ सुथरो माहौल हुजे, बिल्कुलु मुकमल ख़ामोशी हुजे, मुकमल अंधेरो हुजे, ऊंदाहि हुजे, ऐं उन सां गॾोगॾु का बि रंडक या का बि डिस्टर्बेंस न हुजे। ऐं इहो पूरो जेकॾहिं इन ते अमल कंदासीं पोइ न तव्हांखे कंहिं डॉक्टर वटि वञिणो पवंदो, न कंहिं अस्पताल में वञिणो पवंदो। जंहिं करे जेकॾहिं ज़िंदगी खे ख़ूबसूरत ऐं बहितर तरीक़े सां गुज़ारण जे लाइ तव्हांखे कोशिशि करे पंहिंजे इन्हनि सभिनी शयुनि खे दुरुस्त कंदव त पोइ तव्हां पंहिंजे पाण खे कॾहिं बि बीमार न सम्झो। ज़बरदस्त, तमामु फ़ाइदेमंद ॻाल्हियूं जेके अॼु असां ज़हनी सिहत बाबति ॻाल्हायूंसीं ऐं कयूंसीं ऐं डिस्कस कयासीं एतिरा सारा एलिमेंट्स ज़हनी सिहत जा। त नाज़रीन मूंखे लॻे थो तव्हां ज़रूरु इन मां फ़ाइदो खणंदव ऐं जेका अवेयरनेस आहे मेंटल हेल्थ जी उहा बि ज़रूरु अव्हां पंहिंजी सोसाइटी में उन हिसाब सां कॉन्ट्रीब्यूट कंदो। ऐं जेका अॼु जी असांजी नौजवान टही आहे जंहिंमें इहो डिप्रेशन एंज़ाइटी घणो नज़र थो अचे त उहे बि इन ते पंहिंजी ई आदतुनि मां कंट्रोल करणु सिखंदा। सो नाज़रीन हलूं था प्रोग्राम जे टे सेगमेंट जी तरफ़। अचो त नाज़रीन प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे हलूं था प्रोग्राम जे टे सेगमेंट जी तरफ़, जंहिंमें असां अव्हां जी मुलाक़ात कराईंदा आहियूं पंहिंजे ख़ासि महिमान सां जंहिंजो ताल्लुक़ु हूंदो आहे फिल्म शोबिज़ इंडस्ट्री सां। सो अॼु अहिड़ी रीति असां वटि हिकु ख़ासि महिमान मौजूदु आहिनि जेके वर्सेटाइल एक्टर आहिनि, जिन तमामु घणनि ॿोलियुनि में कमु कयो आहे, सिंधी मीडिया में, उर्दू मीडिया में ऐं इलाक़ाई ज़बाननि में। सो असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि मोहम्मद अली ईसाणी साहब। अस्सलाम वालेकुम सर। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अस्सलाम। तव्हांजी वॾी महिरबानी। आई एम वेरी थैंकफुल टू सिंध वॉइस ऐं तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे घुरायो, तव्हां असांखे इज़त ॾिनी। थैंक यू वेरी मच। थैंक यू सो मच सर, तव्हां आयो असांजे सॾ ते ऐं पंहिंजे क़ीमती टाइम मां जो कि तव्हां माशाल्लाह सां एतिरा प्रोजेक्ट्स करे रहिया आहियो, एतिरो कमु करे रहिया आहियो, सो तव्हां पंहिंजे एतिरे बिज़ी स्केड्यूल मां असांजे लाइ टाइम कढियो, महिरबानी अव्हां जी। वॾी महिरबानी, थैंक यू। सही था चओ त टाइम जेको माण्हू कढी कंहिं ॾे वञे थो, जी असांजो दोस्त आहे हिकिड़ो, उहो चवंदो आहे त जेको अचे थो न तव्हां ॾे उनजी महिरबानी आहे त उहो जी। टाइम कढी अचे थो। बिल्कुलु त ईअं ई आहे। महिरबानी, मां ईअं चवंदुसि त सिंध वॉइस जी महिरबानी, असांखे यादि रखियो अथऊं ऐं तव्हां टैलेंट खे रिस्पेक्ट कयो था। टैलेंट जी इहा हिकिड़ी मां सम्झां थो त क़दरदान माण्हू ऐं क़दरदान इदारे जो इहो वड़ा जेको हो इहा ॻाल्हि अमल करे थो। थैंक यू सो मच सर। तव्हां तमामु घणी जेको आहे सो कमु कयो आहे हिन इंडस्ट्री में, सिंधी मीडिया चइजे, उर्दू मीडिया चइजे या पंजाबी फिल्मूं चइजनि, सराइकी चइजनि। सो अगरि असां इन ॻाल्हि ते हलूं त सिंधी मीडिया में ऐं ॿियनि इलाक़ाई जेके मीडिया आहे इन जी भेट में तरक़ी छो न करे सघी आहे सिंधी मीडिया असांजी? तरक़ीअ जो राज़ इहो आहे त पहिरियों त PTV हो ऐं हुनखां पोइ वरी STN थियो, ताहिर ख़ान साहब जो, हुनखां पोइ मुख़्तलिफ़ चैनल्स आया। जॾहिं PTV हुयो त हुनजो बहितरीनु मयार हो ऐं उन में जेके डायरेक्टर्स हुया, राइटर हुया, एक्टर हुया, उहे महिनत कंदा ऐं बाक़ाइदे प्रॉपर नमूने सां उनजी रिहर्सल थींदी हुई ऐं बाक़ाइदे उनखे स्क्रिप्ट ॾिनो वेंदो हो पहिरियां ऐं उहे सभु आर्टिस्ट गॾु थींदा हुया ऐं उन में हू वेहिजी कमरे में वेही डायरेक्टर उन्हनि खां रिहर्सल कराईंदो ऐं प्रॉपर नमूने सां रिहर्सल थींदी हुई। ऐं पोइ असां बि PTV जे दौर खां वठी मां कमु शुरू कयो ऐं उनखां पोइ मां रेडियो में कमु कयो, उनखां पोइ PTV में, उनखां पोइ वरी उर्दू चैनल्स, मां पोइ उर्दू फिल्म कयूं। पर इन जो जेको मां सम्झां थो त ड्रामनि जो जेको ज़वाल आहे या ड्रामनि जो जेको ज़वाल ऐं जेका उनजी हिकिड़ी डाउनफॉल शुरू थियो आहे, उनजो मेन जेको रीज़न आहे उहो इहो आहे त असां स्क्रिप्ट ऐं डायरेक्टर क्वालिटी जेका असांखे करणु खपे उहा असां कोन खईसीं। सिंधी चैनल्स खां पोइ ऐं जेके असां वटि PTV जे चैनल खां पोइ जेके सिंधी मीडिया आई, उर्दू मीडिया त ठीकु ओके, पर सिंधी मीडिया में जेके असांजा दोस्त आया ऐं उन्हनि इहो सम्झो त बसि असां टीवीअ ते अचूं, उन्हनि इहो न ॾिठो त असां क्वालिटी खणी अचूं, क्वालिटी वारो कमु करियूं। पोइ हुन में डायरेक्टर बि हुया, राइटर बि हुया ऐं पोइ स्टेज तां या अहिड़ा ई शौक़ीन क़िस्म जा जेके आर्टिस्ट चैनल्स ते पहुता ऐं उहे पोइ डायरेक्टर बि उन्हनि खे ओड़ा मिलिया ऐं राइटर्स बि उन्हनि खे मिड़े जेको लिखी ॾिनो त हुननि उहो
उते उनखे परफॉर्म प्ले करे कयो, परफॉर्म कयो जी। त पोइ मयार डे बाय डे उहो डाउन थींदो वियो डाउन थींदो वियो। हिन वक़्तु इहा आहे त हिन वक़्तु सभु मुंहिंजे ख़्याल में चैनल ऑलमोस्ट चैनल सिंधी जेके आहिनि उहे पस्तीअ जो शिकार आहिनि, डाउनफॉल आहे उन्हनि जो। ऐं उन खां पोइ वरी कमर्शियल एडवर्टाइज़मेंट सॼियूं शयूं अची वियूं विच में। उन खां पोइ त वरी पोइ सोशल मीडिया आई ऐं हर माण्हूअ जे हथ में हिकिड़ो जहिड़ो की चैनल आहे ऐं मोबाइल हथ में आहे त पोइ उहो उन्हनि जो जेको सिलसिलो आहे उनजो इहो मेन सबबु इहो आहे। अच्छा, मूंखे इहो ॿुधायो त जेको सिंधी मीडिया जो डाउनफॉल अव्हां ॿुधायो था या जेका मौजूदा सूरत हाल आहे इन जो ज़िम्मेवार केरु आहे? चैनल्स, प्रोड्यूसर, डायरेक्टर या एक्टर पाण बि? ॻाल्हि ॿुधो, इन में सभिनीनि जो पंहिंजो पंहिंजो किरदारु आहे। हा, जीअं ईअं खणी चऊं त अटो ॻोहिबो त उन में लूणु न विझिबो त मानी मज़ेदार न ठहंदी। अहिड़े नमूने सां चैनल्स ॾिसो, जेकॾहिं तव्हां क्वालिटी न ॾींदव उन में नंबर 1 जेको आहे उहो चैनल जेका आहे उन्हनि चयो त भई असांखे बसि कंटेंट ॾियणो आहे, आवाम खे कंटेंट ॾियणो आहे। इहो न आहे त भई क्वालिटी वारो हुजे। सकाफ़त, ॿोली, कल्चर जो ख़्यालु कयूं। शुरूअ में हुननि इन ॻाल्हि जो ख़्यालु करण जी कोशिशि कई, पर पोइ ईअं भर्ती शुरू थी वई, अहिड़ी भर्ती थी वई जो हाणे त इहा हालत आहे जो उन्हनि खे जेको डायरेक्टर खे प्रोग्राम ॾियनि था या उहो ॾियनि था त प्रोजेक्ट बाबा ही वञी तूं 13 क़िस्तूं या 3 क़िस्तूं या हिकिड़ी क़िस्त करे आ, पर पैसा कोन अथई, बजट कोन अथई। हाणे जे बजट कोन्हे त उहो कीअं पोइ कंदो? उहो त पोइ हिकु ॿ खणंदो अहिड़ो माण्हू जेके चओ त साईं मिड़ई भाड़ो ॾियांव थो, बसि अचो कुर्ब कयो, पोइ हुनखे बि टीवीअ ते अचिणो आहे। ऐं पोइ फ़र्ज़ु कयो त मोहम्मद अली ईसाणी जेको 10,000 रुपए में कमु कंदो, उहो को माण्हू जेको आहे सो रहंदो 200-300 रुपया घरो थो ॾे या 2-3 हज़ार घरो ॾेई टीवीअ में अचण लाइ तयारु आहे। त पोइ क्वालिटी कीअं उहा मेंटेन थींदी? अवां बजट जी ॻाल्हि कई त छा मसलो सिर्फ़ु वाकई बजट जो आहे या विजन, मैनेजमेंट ऐं ॿिया बि जेके एलिमेंट्स आहिनि उहे बि हिन में शामिल थी सघनि था? ॾिसो, चवंदा आहिनि जेतिरो गुड़ विझिबो न ओतिरो मिठो थींदो। बजट त पंहिंजी जाइ ते आहे ई आहे, उन सां गॾु एक्सपर्ट डायरेक्टर ऐं मञियल राइटर ऐं विजन थिए थी। हिकिड़ी चैनल जी जेकॾहिं विजन आहे त भई मां क्वालिटी वारी शइ ॾियां त पोइ उन्हनि सभिनी शयुनि खे मद्देनज़र में रखी ऐं उहा शइ हिकिड़ी प्लान्ड तव्हां वटि स्ट्रेटजी हुजे, प्लान्ड स्ट्रेटजी हुजे। ऐं उन में इहो हाणे मां ॾिसो न, गुज़ारिश इहा आहे त डायरेक्टर टेक्निकल न हूंदो, लिखियो पढ़ियो न हूंदो, उन में उहा विजन न हूंदी, छा शइ ठाहींदो? राइटर तव्हांजो स्क्रिप्ट जेकॾहिं कमज़ोर आहे, हाणे उन खां पहिरियां ड्रामो ठहंदो जेको आर्ट ऐं सकाफ़त ऐं कल्चर ते हो, उन खां पोइ ड्रामे में रुगो रड़ियूं थी वयूं, उन खां पोइ बंदूकूं लठियूं ऐं वठ सठ थी वई, न वेंदे न छॾींदोमांइ। त दिस इज़ नॉट प्ले, दिस इज़ नॉट ड्रामा। ड्रामो हिकिड़ी आर्ट वॾी शइ आहे ऐं उहा जेका आहे सा आर्ट अॻे हूंदो बादशाहनि जे महफ़िलनि जो ई ज़िक्र हूंदो हुन में। भई बादशाह जेके हूंदा हुआ उहे आर्ट ऐं अदब सां उन्हनि जो वास्तो हूंदो ऐं उहे मनोरंजन थींदा, उहे उन में जेको आहे सो उते आर्ट जो इस्तेमालु थींदो। माना जेका एक्चुअल आर्ट जी डेफिनेशन अवी ॿुधायो पिया उहा डिफरेंट हुई ऐं जेको अॼुकल्ह आर्ट असां पोर्ट्रे कयूं पिया या ॾेखारियूं पिया, दैट इज़ डिफरेंट। यस, डेफिनेटली। ओके, व्हाट इज़ द डिफरेंस एज यू? डिफरेंट पहिरियां त ॾिसो, जीअं मां तव्हांखे अर्ज़ु कयो त बजट बि हुई, स्क्रिप्ट बि जानदार हुयो, डायरेक्टर साउंड हुया, टेक्निकल हुया, लिखिया पढ़िया हुया, एजुकेटेड हुया। ऐं हाणे तव्हां अणपढ़ियो डायरेक्टर जेकॾहिं कंदो, केॾो बि हुनखे तव्हां चओ त ही मज़बूत आहे, पर उहो मज़बूत न हूंदो। हुन में केतिरियूं शयूं एजुकेशन जूं जेकॾहिं न आहिनि त उहो न थींदो। स्क्रिप्ट डायरेक्टर जी जेका आहे सा तालीम, उन खां पोइ बजट, वॾे में वॾी जेका ॻाल्हि आहे बजट आहे। तव्हां डायरेक्टर खे बजट न ॾींदो, उहो आर्टिस्टनि खे बजट न ॾींदो। तव्हां जेकॾहिं वञो था ऐं प्रॉपर तव्हांखे मानी बि न मिले ऐं तव्हांखे किरायो बि न मिले, सुम्हण जे लाइ तव्हांखे चवण था बसि भई सुम्ही पओ। हाणे ही छा आहे? तव्हां आर्ट ड्रामो पेश था करियो या तव्हां ही मज़ाक था करियो? पोइ अहिड़ो ई क़िस्म जूं शयूं ठहनि। तव्हांखे ईअं लॻे थो त जेको सिंधी मीडिया जो मयार आहे, सिंधी ड्रामनि जो असांजो मयार आहे, हुनजो बेसिक जेको अगरि बुनियादी सबबु चइजे उहो इहो आहे? बिल्कुलु इहो ई आहे। बजट आहे, स्ट्रॉन्ग स्क्रिप्ट आहे ऐं साउंड जेका टेक्निकली डायरेक्टर जी साउंड हुनजी पोजीशन हुजे ऐं उन खां पोइ उन ते वर्किंग हुजे, रिहर्सल हुजे। मां त एतिरो तव्हांखे ॿुधायां, हिकिड़े दफ़े असां कमु पिया कयूं, उन में हिकिड़ी छोकिरी आहे, उन ॻोठाणी छोकिरी आहे, सफ़ा ॻोठाणी छोकिरी आहे, हुनखे
सॉरी मां नालो खण लान ब्रांडेड लान जो सूट पियो आहे मां डायरेक्टर खे चयो मां चयो ॻोठाणी छोकिरी आहे उहा चुल्हे ते वेठी आहे जेका फूक ॾेई छेणा थी ॿारे ऐं उनखे जेकॾहिं तव्हां अहिड़े क़िस्म जो सूट पाराईंदव उनजो मेकअप त ॾिसो उहो लॻे थो त जहिड़ो की हाणे ब्यूटी पार्लर मां आई आहे मां चयो यार हुनजो जहिड़ो कैरेक्टर आहे हुनखे ओड़ो त रखो न हुनखे गुंजल लटा हुजनि हुनजी गंदी मेरी हुजे ग्लैमरस पे ॾेखारणु चाहे त चुल्ह ते जेका वेठी आहे उहा बि ग्लैमरस भाई तव्हां जेको कैरेक्टर सब्जी खपाइण वारो आहे त उहो सब्जी खपाइण वारो नज़र अचे सही हुनखे बोछड़ कुल्हे ते हुजे टुवाल हुजे हिकिड़ो पाचो हेठि हुजे हिकिड़ो मथे हुजे छॾको पाणीअ जो हणे हुनजो प्रॉपर नमूने सां गलो हिकिड़ो बटन खुलियल हुजे रफ एंड टफ हुजे कफ खुलियल हुजनि आवाज़ लॻाइण जो अंदाज़ हुनजो हुजे लॻे त हू सब्जीअ वारो आहे पर जेकॾहिं ऑफिस में वेठो आहे हू जेको आहे सो हिकिड़ो फैक्ट्री जो मालिक आहे त हुन मालिक जो पंहिंजो अंदाज़ आहे हुनखे टाई कोट सूट हुनजो जेका पोयां जेको सॼो कुझु थिए थो बैकग्राउंड थिए थो या छा त उहो मालिक जो लॻे उहो ईअं थोरो ई आहे त तव्हां जेको आहे सो सब्जीअ वारे खे फुल सूट पाराए त कोन कंदव न या मालिक फुल जेको आम हिकिड़ो कैरेक्टर आहे गाॾे वारो सब्जीअ वारो रिक्शे वारो टैक्सीअ वारो उन हर हिक जो गेटअप आहे उनजो हर हिक जो हिकिड़ो कैरेक्टर आहे उन कैरेक्टर में माण्हूअ खे उते उन में उहो इन थो थियणो पए उहो थियणो थो पए तॾहिं वञी कैरेक्टर भले जेका तव्हां इहा सॼी ॻाल्हि कई त उहो जेको माण्हू खे असां कैरेक्टर जे हिसाब सां हुनजो ड्रेसिंग हुजणु घुरिजे त उहा त ज़ाहिर एक्टर जो कमु त न आहे न उहो त असांजे डायरेक्टर्स जो कमु हूंदो आहे पर डायरेक्टर्स अगरि असां वटि अणसिखराट ईंदा जेके अञा सिखियल बि न आहिनि त पोइ मां सम्झां थी असांजी क्वालिटी बि ओड़ी थींदी मां इहो ई गुज़ारिश कई त जेकॾहिं डायरेक्टर साउंड न हूंदो उहो एजुकेटेड न हूंदो उहो सेंसलेस हूंदो सेंसफुल न हूंदो उनमें कॉमन सेंस न हूंदो त पोइ उहो ईअं ई कंदो उहो ईअं ई कंदो हुन में चवंदो आहे लफ़्ज़ चओ लफ़्ज़ थोरा ई चवणा आहिनि लफ़्ज़ हिकिड़े ज़बान सां चवणा आहिनि हिकिड़ा जेको अंदरां खां लफ़्ज़ सीने मां डायलॉग डिलीवरी आहे तव्हांखे उन किरदार में वञणो पवंदो बिल्कुलु तव्हांखे उहो थियणो पवंदो हाणे असांजो मोहतरम मुंहिंजो उस्ताद मोहतरम सलाउद्दीन तुनियो साहिबु मौलूअ जो जेको कैरेक्टर कयईं हाणे अॼु ॾींहं ते असां हुनजी ॻाल्हि करियूं पिया अॼु ॾींहं ते हुनखे ॻाल्हायूं था इस्माइल चांडियो साहिबु आहे हुनजो अली बाबा वारनि जो जेको मानी ऐं चंड तव्हां ॾिसो अहिड़े नमूने सां ॿिया जेके कैरेक्टर आहिनि त उनमें उहो करिणो थो पए उहो करणु घुरिजे जेकॾहिं उहो न कंदो त पोइ बाक़ी छा उहो त बसि छड़ो स्क्रीन ते थोरो ई अचिणो आहे स्क्रीन ते त बिस्किटनि जो इश्तिहार हले थो बिल्कुलु सही था चओ अच्छा ड्रेसिंग जे हिसाब सां जॾहिं ॻाल्हि ॿोल हली रही त मुंहिंजे ज़हन में तव्हांखे ॾिसी हिकिड़ो आयो त तव्हांजी जेका ड्रेसिंग आहे उहा तमामु घणी डिफरेंट आहे जेके असांजा ॿिया सिंधी मीडिया जा या उर्दू मीडिया जा एक्टर्स आहिनि भला इहा इंस्पिरेशन तव्हांखे अहिड़ी ड्रेसिंग जी किथां हासिलु थी ऐं इहो एतिरो सेंस मतिलबु असां यूजुअली एतिरा सुठा ड्रेस्ड अप एक्टर्स ॾिसंदा कोन आहियूं या ॾिठा कोन आहिनि सो इन जे पुठियां छा कहाणी आहे फर्स्ट ऑफ ऑल तव्हां वेरी थैंकफुल टू यू तव्हां मुंहिंजे ड्रेस जी तारीफ़ कई आहे ॾिसो सेंस हुजणु खपे एक्टर माना लुक सम डिफरेंट ऐं ॿियो इहो आहे त मां फिल्म कई महरून साहब वी लव यू ओके हा जावेद शेख साहब उनमें दानिश तैमूर ऐं उन्हनि में मां उनमें मुंहिंजो सेकेंड हाफ में जेको मुंहिंजो कैरेक्टर हो उहो पाकिस्तानी अंग्रेज़ टाइप हुयो पोइ यासिर नवाज़ साहब जेको आहे सो दानिश बलोच जेको डायरेक्टर हुयो हिनजो फिल्म जो पोइ उन मूंखे इहो गेटअप ॾिनो हुन में मूंखे हैट ॾिनई ऐं शॉर्ट्स ॾिनई ऐं गैलिस ॾिनई ऐं उहो हुन में ॾिनई त हुन में पहिरियां मुंहिंजो हिकिड़ो मैकेनिक जो दुकानु हूंदो आहे पोइ जॾहिं उहो मुआशिरो ठीकु थी वेंदो आहे त पोइ मां वरी उते गुलनि जी नर्सरी थो खोलियां ऐं पोइ मुंहिंजो इहो गेटअप आहे जीअं मुआशिरो साफ़ु सुथिरो थो थी वञे त ओड़े हिसाब सां उन खां पोइ मां मां हूअं बेसिकली रिटायर्ड गवर्नमेंट ऑफिसर आहियां ओके हा मां ठीकु ठाक पोजीशन मां रिटायर थियुसि थोरो अगरि बैकग्राउंड ॿुधाइणु चाहियो त असांखे ॼाण थी वेंदी मिनिस्ट्री ऑफ मेरीटाइम अफेयर्स में जेको आहे सो सीनियर 18-19 ग्रेड में रिटायर थियुसि ऐं उन खां पोइ मां डिफरेंट जेके सिक्योरिटी जूं या सेफ्टी जूं मां ट्रेनिंग्स कयूं लाहौर खां इस्लामाबाद खां मॉडर्न सिक्योरिटी सिस्टम एंड देयर एडमिनिस्ट्रेशन असांजे हितां मलीर कैंट मां या निफ्ट नेशनल इंस्टीट्यूट ऑफ फायर टेक्नोलॉजी उन मां फायर प्रिवेंशन बाहि ते कीअं कंट्रोल कजे बाहि जेकॾहिं लॻी थी वञे त उन ते कीअं कंट्रोल कजे या छा अहिड़े नमूने सां सिविल डिफेंस जूं मूं ट्रेनिंग लाहौर मां इस्लामाबाद मां कयूं मां हिते PNS हमालिया ऐं PNS रहबर मां
सिक्योरिटी ऐं सेफ्टी जूं ट्रेनिंग्स कयूं डिफरेंट। अच्छा, उहो ज़बरदस्त। ॼण इंसान जेको तालीम हासिल करे थो, ट्रेनिंग्स करे थो, जी उन में लामोहला सिखे थो, बिल्कुल ईअं ई। डेफिनेटली लर्न करे थो। त लर्न करे थो। हाणे असां मुंहिंजा पूरो वार्डरोब भरिया पिया आहिनि फुल सूट सां, कपिड़नि सां, टाई सां, ऐं अहिड़े क़िस्म जे जेको आहे सो प्रॉप सां। त उहो मां कोशिशि हूंदी ऐं मूंखे सुठो लॻंदो आहे। मां गाॾीअ में वेहंदो आहियां, मां जॾहिं हाणे अञा पाबंदी आई आहे बेल्ट लॻाइण जी, सीट बेल्ट, मां अॼु खां 15 साल अॻु में जॾहिं गाॾीअ में ड्राइव कंदो हुउसि, 20 साल अॻु में ड्राइव कंदो हुउसि, मां सीट बेल्ट लॻाईंदो हुउसि। मूंखे मज़ो ईंदो हुओ भई सीट बेल्ट लॻाइण सां माण्हू सेफ थो महसूसु करे। बिल्कुलु। मां अॼु बि सीट बेल्ट हणाए लॻाए ऐं पोइ मां ड्राइव कंदो आहियां। सही। अच्छा सर, मूंखे ॿुधाइजो इहो त जेको आहे सो सिंधी मीडिया सां जीअं अव्हां कमु करे रहिया आहियो, हींअर बि तव्हांजा कुझु प्रोजेक्ट्स हली रहिया आहिनि, त मां उन हवाले सां अव्हां खां पुछंदसि त भला नवनि मौज़ूअनि ते ड्रामा छो नथा ठहनि असांजा? उहो ई साॻियो पुराणो मौज़ू आहे, उहो ई साॻी पुराणी स्क्रिप्ट आहे, भला ऑडियंस बि नई हुजे पुराणी हुजे, इनखे अव्हां कीअं था ॾिसो? अच्छा, अफ़सोस सां थो इहो चवणो पए त असांजी ऑडियंस बि हिन वक़्तु उहा थी वई आहे जेका वल्गरिटी खे पसंदि थी करे। अॻे अदब ऐं जेको आहे सो हिकिड़ो आर्ट क्लासिकल शयूं पसंदि कयूं वेंदियूं हुयूं। ऐं हाणे तव्हां सोशल मीडिया जॾहिं खां मोबाइल आई आहे न, जी जी। हर हिक जे हथ में जहिड़ो को चैनल आहे। हा ऐं उहे इहो महसूसु कंदा था, अॻे भला टीवीअ ते वञण जे लाइ माण्हूअ खे कशाला करणा पवंदा हुया, हा ऐं बिल्कुलु। टीवीअ ते वञण जे लाइ इन क्षण जे लाइ वॾियूं सिफ़ारिशूं करणियूं पवंदियूं त असां टीवी स्टेशन में अंदरि वञूं। जी मां जॾहिं PTV ते कमु कयो त मुंहिंजो दोस्त असांजो मोहतरम साईं इक़बाल सईद अंसारी साहिबु डायरेक्टर हो। पोइ असां तारिक रोड ते, मां ईअं कोन वेठा, तारिक रोड ते असां गाॾी ठीकु कराइण वेंदो हुउसि मां हिकिड़े मैकेनिक वटि, उते उहो बि ईंदो हो। सही। पोइ उते असांजी सलाम दुआ थी। मूंखे चई साईं तव्हां भला अचो, तव्हांखे टीवीअ में कमु करायूं। मां चयो यार मां त कीअं कर, मूंखे त ख़बर बि न आहे कैमरा जी। कि न तव्हां अचो। मां चयो तव्हां डायरेक्टर ॿुधो आहे त एॾा ज़ालिम आहियो जो माण्हुनि खे टीवीअ में घुरायो कोन। कि न न तव्हां सां ईअं कोन थींदो, तव्हां अचो। सही। ॿाहिरि असांजी दोस्ती थी। पोइ मां अंदरि त वियसि। बाय चांस तव्हांखे बाय हिकिड़ो चांस ऐं वैसे मुंहिंजी फैमिली में, मुंहिंजो बुनियादी तौर ते मुंहिंजी फैमिली मज़हबी फैमिली आहे। अच्छा ऐं 2024 में हज करे आयो आहियां। अच्छा मां, माशाल्लाह मुंहिंजी मिसिस ऐं मुंहिंजी माशाल्लाह ऐं न्याणी जेका आहे सो नुंहुं मुंहिंजी वॾी, असां टई हज करणु वियासीं। ऐं ज़बरदस्त। मां इहो गुज़ारिश कंदुसि त ॾिसो, पंहिंजी जाइ ते दुनिया ते दारीअ जूं सभु ॻाल्हियूं पंहिंजी जाइ ते आहिनि, पर जेको जंहिं मज़हब सां तालुक़ु रखे थो, मां मुस्लमान मज़हब सां मुस्लमान आहियां। असांखे निमाज़ पढ़णु खपे ऐं ख़ुदा खां डिॼणु खपे। बिल्कुलु। ऐं ख़ुदा जो ख़ौफ़ तमामु ज़रूरी आहे, छो जो अलाह पाक ॾिसे थो ऐं क़बर में हर माण्हूअ खे हिसाबु ॾियणो आहे। जेकॾहिं को हिंदू आहे, क्रिश्चन आहे, उनखे चर्च में वञणु खपे, हिंदूअ खे मंदर में वञणु खपे ऐं मालिक जे अॻियां दुआ करणु घुरिजे त अलाह साईं असांखे ठीकु करे। मां इहो अर्ज़ु कंदुमि, मां तव्हांजे हिन चैनल जे थ्रू मैसेज ॾींदुमि सिंधी अवाम खे जी। ऐं पूरी दुनिया जे माण्हुनि खे त प्लीज़ ख़ुदा जो ख़ौफ़ रखो ऐं शर्म हया शुनास कयो। ऐं असां जेको हाणे इहो थी वियो आहे न, असांजी सिंध में हिन वक़्तु ॾाढी हीरोइन आइस ऐं उनजो ॾाढो हू थी वियो आहे बिल्कुलु। त जेके माण्हू खपाइनि था या इन कुधे कम में इन्वॉल्व आहिनि, उन्हनि जी औलाद उन्हनि खे मना करे ऐं उन घर में उन्हनि जूं औरतूं उन्हनि खे मना कनि त तव्हां मुआशिरो ख़राबु था कयो। मुंहिंजो ॻोठु ड्रखण आहे, ज़िले शिकारपुर में। यकीन कयो त उते हीरोइन आइस जेका घिटनि में थी विकामिजे। हाणे इहा मूंखे ॿुधायो त पुलिस वारनि खे ख़बर न हूंदी। ऐं इहो ॾाढा उते वॾा अॾा खुली विया आहिनि आइस हीरोइन हिन जा। ऐं ख़ुदा जो ख़ौफ़ ज़रूरी आहे। कंहिंजो हक़ु न खाओ, कंहिंजी प्रॉपर्टियुनि ते कब्ज़ा न कयो, कंहिंजी मिल्कियतुनि ते कब्ज़ा न कयो। अहिड़े ई नमूने सां मुंहिंजे बि उते ॻोठ में प्रॉपर्टीअ ते कब्ज़ो थियो आहे। मां कोर्ट जा केस भुगतायां थो, कयां थो। मरणो आहे हिकिड़े ॾींहुं। अव्हां हक़ जी ॻाल्हि कई त मां अव्हां खां इहो पुछणु चाहियां थी त छा असांजा जेके सिंधी नौजवान आहिनि या सिंधी असांजा अदाकार जेके सलाहियतूं रखनि था, छा उन्हनि खे उन मूजिबि उन्हनि खे उहा जेका चइजे मुआवज़ो ऐं इज़त उहा मिले थी या न? नथी मिले। नंबर 1 नथी मिले। पर ॾिसो, अदाकार बि इंसानु आहे, उनजी फैमिली आहे, उनजा बच्चा आहिनि, स्कूल आहे, हॉस्पिटल आहिनि, गमी शादी आहे, उनखे बि त पैसा खपनि न। ऐं ॿियो अदाकारनि खे रिक्वेस्ट कंदुसि त सिर्फ़ु हिन अदाकारीअ ते न भाड़ियो, साइड में ॿियो बिज़नेस बि कयो, ॿियो को कारोबार बि कयो। ऐं बाक़ी ॿियो चैनल्स खे मां रिक्वेस्ट कंदुमि त भली आर्टिस्टनि खे प्रॉपर जेको आहे सो एंटरटेन, उन्हनि खे पैसा ॾियो, मुआवज़ो ॾियो। ऐं ॿियो ख़ासि करे उते उन्हनि जा जेके एम्प्लॉई आहिनि उन्हनि खे प्रॉपर पघारूं ॾियो, उन्हनि खे फैसिलिटेट कयो। ऐं उन्हनि खे, उन्हनि जी बि बच्चा आहिनि, फैमिली आहे। ऐं छड़ो ईअं थोरे। ऐं असांजे ॿियो चैनल ते इहो हिकिड़ो थी वियो आहे
त असांजा जेके टीसी करण वारा आहिनि माण्हू ऐं मालिकनि जी जेका अॻुपुठ कनि था उन्हनि खे उहो बि रखनि था, भली क्वालिटी कहिड़ी हुजे, कहिड़ो बि चैनल कीअं बि थिए, पर उनखे टीसी करण वारे खे रखनि था। ऐं उते उन्हनि पंहिंजा घर ठाहे छॾिया आहिनि चैनल, को कमरे में को सुम्हियो पियो आहे मथे, को तॾो विछायो सुम्हियो पियो आहे, को कीअं कयो पियो आहे, बसि वॾा सुबुह सां उथियो छॾो हयाई मुंहं ते अचे कमु शुरू। इहो आर्ट वॾी शइ आहे। आर्ट अॻे बादशाहनि जे दरबारुनि में बादशाहनि जे अॻियां पेश कयो वेंदो हो ऐं उनजी वॾी हिकिड़ी वर्थ हूंदी हुई। सो आर्ट खे ईअं ख़राबु न कयो, रस्ते में उनखे रोलियो न। आर्ट वॾी शइ आहे, आर्ट कला तमामु वॾी शइ आहे ऐं कला खे ईअं न कयो। ऐं ॿियो आर्टिस्टनि खे मुआवज़ो ॾियो, छो न ॾियो मुआवज़ो? या उते जेके माण्हू कमु कनि था, एम्प्लॉई कमु कनि था, उन्हनि खे मिलणु खपे मुआवज़ो। अच्छा, एम्प्लॉईज़ ऐं हिन जे ॻाल्हि तां मूंखे यादि आयो त असां ॿुधो आहे त जिते शूटिंग हूंदी आहे या जिते सेट्स लॻल हूंदा आहिनि उते देगड़ा चाढ़े ऐं जेको आहे सो जेके उते माण्हू हूंदा आहिनि, जेके स्टाफ हूंदो आहे, लोअर स्टाफ हुजे या तव्हांजे टीम जो हिसो हूंदा आहिनि, त उन्हनि खे खारायो वेंदो उन देगड़े हिकिड़े मां ई। भला इहा हक़ीक़त आहे? अच्छा, एडवर्टाइज़मेंट जी जेका टीम थिए थी या उर्दू चैनल्स जी जेके थिए थो उन्हनि जी त हिकिड़ी क्वालिटी आहे। ॾिसो, असां जेको हक़ु सच हुजे उनजी ॻाल्हि कजे। ऐं सिंधी चैनलनि जो अहिड़ो आहे, मां नालो न खणंदुसि, असांजा दोस्त ई आहिनि। मां ठठे वयसि सिजावल रिकॉर्डिंग ते हिकिड़े प्ले में, यकीन कयो त उते जो वियमि त मां हुननि चयो त जॾहिं वञ त उन्हनि आर्टिस्टनि चयो चई साईं तव्हां आया हो, असां 2-3 ॾींहंनि खां हिते मानी न खाराई आहे, असांखे रुगो चांवर मानी, ओ पंहिंजो दाल मानी, दाल मानी। अरे वाह, ॿियो अंबनि जी मौसम हुई या को, मां हुनखे चयो, मां चयो बाबा वञ तूं गोश्त बि खणी आ, को किलो खनि अंब ॿाहिरां वरिता आयो। मां अंब कटराए उते रखिया, पंहिंजे पैसनि सां वरिता पैसा। मां चयो यार अॼु मां तो पैसा भरिया। मां चयो बाबा मुर्गी बि खणी आ, कुकड़ बि खणी आ, फ्राई ब्राई खणी आ। न होटल ते। अच्छा, उनखे चयो पैसा मां ॾींदुसि। सही। डायरेक्टर मूंखे चयो साईं मुंहिंजे खीसे में 1000 रुपयो अथव। मां चयो दादा तूं 1000 रुपयो बि न ॾिजां, मां ॾींदुसि। यकीन कयो, अंब कटराए मां रखिया त मां छा तव्हांखे चवां, ईअं अंब खाई। मां हुनखे चयो यार मां वरिता मुंहिंजे लाइ फार त छॾियो, ज़ाल मऊ ज़ोरीअ मां हुननि खां मां ईअं करे ऐं हिकिड़ी फार वरिती। त उहो वीचारा एतिरा सिकायल आहिनि, मां नाला नथो खणां, पर मां हुननि दोस्तनि खे चवां थो जेके वञनि त हुननि खे प्रॉपर मानी त खारायो न। इहा हक़ीक़त आहे। तव्हां चयो न जेको देगड़ो पचाए हिकिड़ो वियो हुन में, त इहा फैक्ट आहे। असां इहो बि ॿुधो त अव्हां बि पंहिंजे घरां जेके आहिनि से मानी पचराए ऐं सेट्स ताईं खणी वेंदा हुयो। पीटीवी खां वठी ऐं मुख़्तलिफ़ किथे वेंदो आहियां त पोइ मां पंहिंजी हाजाणीअ खे चवंदो आहियां त भली महिरबानी कर, पोइ उहा वीचारी मूंखे पचाए ॾींदी आहे। त पोइ मां बिरयानी या अहिड़े नमूने सां को प्लेटूं ॿियो हर शइ खणी वेंदो आहियां। पोइ कॾहिं कॾहिं त पोइ हिकु अधु प्लेट गुम बि थी वेंदी आहे, हुनजा मां दड़का अलॻि खाईंदो आहियां। उहो त ज़ाहिर आहे, मिनिस्ट्री का दड़का त पवणा ई आहिनि, हुनजी शेट। पर मां ईअं कंदो आहियां त घरां पचराए खणी वेंदो आहियां ऐं उते वञी ॾिसो। ऐं इहो बि हिकिड़ी क़िस्म जी पिकनिक आहे। बिल्कुलु। मां सम्झां थो त जेकॾहिं तव्हां किथे शूट ते वञो था, रिकॉर्डिंग ते वञो था, त तव्हां हिकिड़ो सुठो मूड ठाहे वञो ऐं सुठे मिज़ाज ऐं सुठे हुन सां वञो। त जीअं तव्हांजो हिकिड़ो, मां उते चवंदो आहियां हुननि खे, मां हिते आयो आहियां पिकनिक ते आयो आहियां, मां हीअ सम्झो पिकनिक आहे ऐं मां पिकनिक ट्रीट करण आयो आहियां, हिनखे अहिड़े नमूने सां सम्झो। ॾिसो, पैसा त जेके मिलंदा ऐं इज़त शुक्र अल्हम्दुलिल्लाह मिले थी, ऐं बाक़ी त पैसा जेके नसीब में आहिनि। पर हिन ते जेकॾहिं भाड़े न माण्हू त रुगो बसि असांखे चैनल जेको आहे सो ॾींदो पैसा त वञी घर हलाईंदासीं, हिन में त गाॾीअ जो पेट्रोल बि पूरो कोन थो थिए। सची ॻाल्हि इहा आहे। सो मां इहो पचराए खणी वेंदो आहियां ऐं ठीकु आहे, हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी मिज़ाज। तमामु सुठो, तमामु सुठो अमल आहे। अच्छा सर, आख़िर में तव्हां असांजे नौजवाननि खे कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदव? हाय मुंहिंजी हिकिड़ी ख़्वाहिश आहे, मुंहिंजी हिकिड़ी उहा आहे त मुंहिंजे हुन ॻोठ प्लाट ते कब्ज़ो कयो वियो आहे ऐं मुंहिंजी इहा हुई त मां हुते टेक्निकल वोकेशनल को अहिड़ो कयां त जंहिंमें ॿारनि खे इलेक्ट्रीशियन, फ्रिज, हजाम कोड, रखाण को, मोटरसाइकिल जो कमु सेखारियां ऐं ॿारनि खे स्किल डेवलपमेंट जे हवाले सां। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त मां नौजवाननि खे चवंदुमि तालीम सां गॾोगॾु तव्हां को न को टेक्निकल हुनर ज़रूरी आहे, तमामु ज़रूरी अथव, तमामु ज़रूरी अथव। ऐं पंहिंजे पीउ माउ जी इज़त करियो, एतिराम करियो। ऐं जेके हिन मुआशिरे में हिन वक़्तु असांजो मुआशिरो इंतिहाई पल्यूटेड थी वियो आहे, करप्ट थी वियो आहे, ऐं तमामु हिकिड़ो नंढ वॾाई निकिरी वई आहे। वॾनि जी इज़त करियो, महिनत कयो, ख़ासि करे पढ़ाईअ में महिनत कयो ऐं को न को हुनुर सिखो, को हजाम को सिखो। ॿाहिरी दुनिया में वेल्डिंग, कारपेंटर,
इलेक्ट्रीशियन प्लम्बर इन जी वॾी इज़त आहे, इन जी वॾी वैल्यू आहे। ऐं उन सां गॾु तव्हां आइल्स जी तयारी कयो ऐं पोइ तव्हांजी ज़िंदगी सुखी गुज़रंदी। ऐं जे मां पंहिंजे पुट खे उन इस्लामाबाद में पढ़ंदो आहे, सही इंटरनेशनल इंटरनेशनल इस्लामिक इंटरनेशनल यूनिवर्सिटी में BS कई आहे उन। ज़बरदस्त मां उनखे चयो, मां चयो यार ॻाल्हि ॿुधो, तुंहिंजी इहा BS जेका तूं कई आहे न IR में, इहा कमु कोन ईंदई ऐं तूं महिरबानी करे को टेक्निकल हुनर सिख। जी छा करियां बाबा? मां चयो यार तूं या हजाम को कमु सिख या वेल्डिंग जो कमु सिख या प्लम्बर थी। मां जी कमाल था कयो, मां हेॾी तालीम हासिल कई वरी हे कयां। मां जो पुट जे करे ॿाहिरि वञिणो अथई, ज़िंदगी सुकून सां गुज़ारणी अथई, बिल्कुलु इज़त सां गुज़ारणी अथई, त इहे कम तोखे करणा पवंदा। जे न त पोइ तूं पंहिंजे भाइरनि जा ॿियनि मिटनि माइटनि जा पूरे सिंध जा हाल ॾिसे थो। ते नौकरियूं जेको आहे सो सिंध पब्लिक सर्विस कमीशन ॿियूं सभु शयूं करप्शन जे भेट चढ़ियूं पयूं आहिनि। एॾो ज़ुल्म आहे, केॾी न हिकिड़ी ॾुख जी ॻाल्हि आहे त लिखियो पढ़ियो माण्हू, लिखियो पढ़ियो टैलेंटेड स्टूडेंट, उहो वीचारो धिका थो खाए। पर्चीअ वारो जेको आहे सो काटन जा कपिड़ा पाए जेको आहे सो जंहिंखे ॿ लफ़्ज़ नथा मेरिट जी लताड़ जे मेरिट जी केॾी लताड़ थी थिए सिंध में ख़ासि करे। ऐं ख़ुदा जो कसम आहे, अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे कि मरसूं मरसूं सिंधु न ॾेसूं। अरे बाबा पहिरियों त हे त जेके इहे नंढा नंढा इहे ॿूदी विहारियूं वेठा आहियो सिंध में, उन्हनि जो त को कयो। उन जेके भवतार वॾेरा जेके वेठा आहिनि, माण्हुनि जे प्रॉपर्टियुनि ते कब्ज़ा था कनि अटकलूं करे, चालाकियूं करे ॿारनि जे माण्हुनि जे प्रॉपर्टियुनि ते कब्ज़ा। हाणे मूंखे ॿुधायो, मां प्लाट सोचियो वेठो हुउसि त बाबा साईं जे नाले सां वोकेशनल टेक्निकल को मां इदारो खोलींदुसि, उते उन भोतारनि कब्ज़ो करे छॾियो। हिकिड़े भोतार विकिणी ॿिए भोतार खे ॾिनो, कब्ज़ो करे छॾियो। हाणे कोर्टुनि जा केस थो कयां, उते हो बंदूक खयूं बीठा आहिनि, वाह ख़बरदार, असां हुनखे वरितो, असां हिनखे ॾिनो। कहिड़ो तरीक़ो आहे, कहिड़ो इहा शराफ़त आहे। सिंध काॾे वेंदी? सिंध पोइ हिते वेंदी। ऐं ईअं न कयो। ऐं हीरोइन आइस आहे कि हिनखे कंट्रोल कयो ऐं सिंधियुनि जो ख़्यालु कयो, ख़ुदा खे मञो, सिंध ते रहम कयो, सिंध ते रहम कयो। महिरबानी अव्हां जी, तमामु ज़बरदस्त मैसेज अव्हां असांजे नौजवाननि खे ॾिनो। ऐं नाज़रीन, प्रोग्राम हाणे पंहिंजी पुॼाणीअ ते पहुचे थो। वरी सुभाणे अव्हां जे आॾो हाज़िर थींदासीं नवनि महिमाननि नवनि सेगमेंट सां गॾु। तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।